Bismillahirrahmanirrahim. Honorable Vice Chancellor Sahiban, Dr. Fatah Sahab, Dr. Mujib Sahab, Syal Sahab, Dr. Khalil Sahab, most respected Commissioner Hyderabad, Madam, Samu Vetal, Sab Samain, including Sai Maula Beg Sahab, Jamali Sahab, Sai Ali Gaur Rajpur Sahab, Sai Memon Sahab. ऐं तमामु घणो थोराइतो आहियां बीइंग अ सन के हिन प्रोग्राम जो इनिशिएटिव वाइस चांसलर यूनिवर्सिटी साहब वरितो ऐं यकीनन सिर्फ़ु आऊं ई न आऊं इहो फील पियो करियां कि ॿिया माण्हू बि एप्रिशिएट कनि पिया हिन एफर्ट खे सर थैंक यू वेरी मच फॉर ऑल दिस साईं इलाही माण्हुनि डॉक्टर ए क्यू अंसारी जी पर्सनैलिटी ते ॻाल्हायो आहे ऐं यकीनन मूं डॉक्टर साहब जी पर्सनैलिटी खे हिकिड़े डिफरेंट एंगल सां ॾिठो आहे ऐं न कोशिशि कंदसि बिल्कुलु बि हिते कि अव्हांखे अहिड़ी के बोरिंग तकरीर में खणी वञा पर यकीनन आई विल ट्राई कि अव्हां जे चहिरे ते का मुस्कुराहट बि हुजे आउं कॾहिं कॾहिं चवंदो आहियां ऐं आउं सम्झां थो कि अव्हां हिन ॻाल्हि ते मूंसां गॾु सहमत बि हूंदो कि इहो अहम कोन्हे कि इंसान जी ज़िंदगी में घणा लम्हा आहिनि पर इहो इंतिहाई अहम आहे त इंसान जे हर लम्हे में केतिरी ज़िंदगी आहे आई सॉ माई फादर मां मुंहिंजे वालिद साहब खे मूं ॾिठो त हुननि जे हर लम्हे में ज़िंदगी हुई हुननि जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं 12 न 11 में हो साईं सुबुह जो मूंसां फ़ोन ते ॻाल्हायनि निमाज़ पढ़ी आया हुआ निमाज़ जा इंतिहाई पाबंद हुआ पंक्चुअलिटी जो इलाही माण्हुनि ज़िक्र कयो त हिकु दफ़ो मुंहिंजी नालाइकी जे करे साईं असां 2 मिंट लेट थियासीं ऐं उहो इन करे जो ॿार हुअसि ऑब्वियसली देरि थी वई त असां वियासीं त साईं गुल हसन लगारी साहब पंहिंजे घर जे ॿाहिरि बीठा हुआ ऐं घड़ी पे ॾिठनि ऐं जॾहिं गाॾी मां लथासीं त उन्हनि चयो त बंदूक जी गोली घुसी सघे थी अंसारी जो ॾिनल टाइम नथो घुसी सघे दैट वॉज़ द डे मूं पंहिंजो पाण खे करेक्ट करे छॾियो कि इहो 2 मिंट बि आउं बर्दाश्त नथो करे सघां मूंखे के पनिशमेंट कोन सही कयो पर इहो जुमिलो मुंहिंजे लाइ तमामु वॾी पनिशमेंट हो मां सबमिट पियो करियां कि मुंहिंजे लाइ इहा शायदि काफ़ी सारा कमिश्नर साहिबान वेठा आहिनि ॿिया वेठा आहिनि आई एम नोन इन सिंध गवर्नमेंट के आउं दफ़्तर टाइम ते वेंदो आहियां इनफैक्ट पहिरीं वेंदो आहियां टाइम खां सो मच सो कि जॾहिं मुंहिंजे वालिद साहब जी शादी थी हुई इन ॻाल्हि जा कुझु गवाह हिन कमरे में मौजूदु आहिनि राजपर साहब मेमण साहब साईं वारा जमाली साहब मौला बग साहब त साईं नेक्स्ट डे शादी जे इमीडिएटली नेक्स्ट डे बाबा सुबुह जो 7:30 बजे ऑफिस में हुआ त इलाही माण्हुनि चयो कि साईं अव्हां अॼु जल्दी अची विया आहियो त बाबा चयो शादी मुंहिंजी हुई अव्हां जी हुई अव्हां छो लेट आया दीज़ आर सम फैक्ट्स जेके मूं अव्हां सां इन करे शेयर कया जो माना आई थॉट कि इहे कजनि मुंहिंजे ज़हन में त कुझु ॿियो ख़ाको पर एतिरो कुझु ॻाल्हाइजी चुको आहे त आउं छा इन ते वधीक ॻाल्हायां आई वुड से कि साईं मुंहिंजा वालिद यकीनन मुंहिंजा वालिद हुआ पर ही इज़ अ नेशनल फिगर ऐं उहो रिकग्नाइज़ कयो वियो बाय गिविंग हिम सितारा इम्तियाज़ ऐं असां हिते बि इन करे वेठा आहियूं जो वी आर नॉट सिटिंग हियर फॉर एन इंडिविजुअल वी आर सिटिंग हियर जेको नेशनली इंटरनेशनली साईं अॼु खां अधु सदी खां बि पहिरीं साउथहैम्पटन मां PhD करणु अॼु बि लंडन जी इंग्लैंड जी PhD जी हैसियत आहे उन वक़्तु तमामु घणी हुई ऐं पोइ उते पोस्ट डॉक्टरेट उते नौकिरी बि कंदा रहिया मुंहिंजा वालिद साहब प्रोबेबली हूअं त आउं कंफर्म आहियां आई एम वेरी श्योर पर स्टिल ॾाढे एहतियात सां चवां थो प्रोबेबली द यंगेस्ट वाइस चांसलर ऑफ पाकिस्तान एट द एज ऑफ 36 26 साल उन्हनि जी सर्विस 22 ग्रेड में रही इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि हाणे आउं अचां थो अहम ॻाल्हि ते नंबर ऑफ PhDs मुंहिंजे वालिद साहब
जे दौर हथनि मां या उन्हनि जी सर्विस टेन्योर जे दौरान केतिरा हुआ, आई कैन नॉट क्वांटिफाई। मैडम जिन फरमायो शायदि ज़ूलॉजी जा काफ़ी घणा हुआ, पर मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा हुआ। मूंखे इहा ख़बर आहे त मुंहिंजे वालिद साहब 7-8 माण्हू सेलेक्ट, हुअं त काफ़ी सारा मोकिलिया आहिनि, स्कॉलरशिप्स ते PhDs ते मोकिलिया। डॉक्टर ख़लील साहब प्रोबेबली कॉम्पिटेंट हुआ, पंहिंजी महिनत ते अपॉइंट थिया, पर अल्लाह पाक इहो एज़ाज़ मुंहिंजे वालिद खे ॾिनो त साईं खे शायदि अपॉइंट कयनि, ऐं ही डिज़र्व्ड इट, नॉट बिकॉज उन्हनि खे को ऐं साईं वाइस चांसलर थिया। डॉक्टर रजब मेमन वॉज सेंट बाय माई फादर फॉर PhD, साईं वाइस चांसलर थिया। डॉक्टर बशीर अहमद शेख साहब, डॉक्टर बशीर अहमद चांडियो साहब, KB मीरबैर साहब, RB मीरबैर साहब, ॿ टे ॿिया नाला बि आहिनि। पंहिंजो 8 वाइस चांसलर्स ख़ाली जेके PhD ते वेई लॉट, उन मां 8 डिफरेंट माण्हू सर वाइस चांसलर थिया। इट इज़ अगेन अ रेकॉर्ड प्रोबेबली। हींअर कमरे में ॻाल्हि पे थी वाइस चांसलर जे टेन्योर्स जी, त कंहिं वाइस चांसलर साहिब चयो हाणे ईअं कीअं थींदो, पहिरीं इहो थींदो। कंसेक्यूटिव 3 टेन्योर्स एज वाइस चांसलर रहा एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा मुंहिंजा वालिद, 12 साल, विच अगेन इज़ प्रोबेबली 12 साल इन वन स्ट्रेच इन वन ऑर्गेनाइजेशन। शायदि ॿिया माण्हू हूंदा पर मुंहिंजे ज़हन में न आहिनि। उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी ऐं यंगेस्ट चेयरमैन UGC ऑफ पाकिस्तान रहिया। त आई बिलीव कि जॾहिं माण्हू साईं इन स्टेटस ते अची वेंदो हलियो आहे त उहो जीअरो पंहिंजी औलाद में न रहंदो आहे। उहा जेका प्रोजनी आहे, दैट इज़ बेसिकली द आउटकम इन अकेडमिक्स, इन रिसर्च, इन क्वालिफिकेशंस, इन सर्विसेज, इन द सोशल वर्क, इन द कैपेसिटी डेवलपमेंट, इन द नेशनल कंट्रीब्यूशन। छो त आउं ज़ाती तौर ते इलाही अहिड़ियुनि शयुनि जो वाक़िफ़ु आहियां जेके ऑफिशियली असां नथा ॿुधाए सघूं, पर आई विल जस्ट कोट वन थिंग, छो त उनखे 30 साल थी विया आहिनि। उहो माण्हू बि बाबा खे फॉलो कंदो, उन ई इदारे जो चेयरमैन थी वियो हलियो अगेन। हिकिड़ी टीम मुंहिंजे वालिद साहब मोकिली जिन रिसर्च कई हिकिड़े मेटल ते, विच वॉज अ बैंड आइटम ऑफ फॉर पाकिस्तान। सर दैट वॉज कार्बन फाइबर। इहो स्पेसिफिकली स्पेस शटल्स जे साम्हूं लॻंदो आहे। जॾहिं शटल अचे थी त उहा टेम्परेचर खे रोकींदी आहे, ऐं उहो ऑब्वियसली काफ़ी सारनि दुनिया में इहा ख़्वाहिश न हुई कि पाकिस्तान उन जाइ ते वञे, छो त उन मेटल जूं काफ़ी सारियूं ॿियूं डेवलपमेंट्स हुयूं, त पर स्टिल उन ते बि रिसर्च थी। ऐं दैट वॉज इंट्रोड्यूस्ड इन पिट मियाम इन PCSIR, छो त सिंध यूनिवर्सिटी जे अलावा, ज़रई यूनिवर्सिटी जे अलावा ॿियनि इदारनि खे मुंहिंजा वालिद साहब लीड कंदा रहिया। ऐं बैक इन 1993-94, 30 years खां वधीक डाउन द रोड, जेॾीमहिल गिलगित स्कर्दू में रोड्स बि कोन हुआ, त उते डॉक्टर अंसारी लेबॉर्ट्रीज़ क्रिएट कयूं, सिर्फ़ु ज़ूलॉजी या केमिस्ट्री या फिजियोलॉजी न, PCSIR जूं। अॼु खां 35 साल पहिरीं माई फादर क्रिएटेड या ऑर्गेनाइज्ड एन इंस्टीट्यूशन, उन जो नालो सोलर एनर्जी रिसर्च सेंटर। असां सोलर जे लाइ अॼु ॻाल्हाईंदा आहियूं, पर SCRC आई एम प्रिवी टू दैट। डॉक्टर अबड़ो साहब उन जा हेड हूंदा हुआ, ऐं प्रिसाइसली जीअं सुपर हाईवे ते पाण वञूं था टूवर्ड्स कराची, त टोल प्लाज़ा क्रॉस करण खां पोइ राइट साइड ते अनफॉर्चुनेटली SCRC इज़ नो मोर देयर, पर सोलर इज़ एवरीवेयर इन पाकिस्तान। त आई विल नॉट टेक लॉन्ग, ऐं बसि पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदसि। हिन कमरे में तालीम सां, रिसर्च सां, आला तालीम सां लाॻापियल, एडमिनिस्ट्रेशन सां लाॻापियल आउं ख़ुदि आहियां, ऐं यकीनन मूंखां सीनियर कमिश्नर साहब आहिनि। सोशल सेक्टर सां डॉक्टर यामीन साहब जिन मौजूदु आहिनि, साइंस सां रिलेटेड माण्हू, असां सभु मौजूदु आहियूं। मुंहिंजी तमामु मौदबाना गुज़ारिश हूंदी कि आउं पाकिस्तान खे जीअं ॾिसां थो, उन में आउं फील थो करियां त असां वटि तालीम आहे, असां वटि तरबियत जो फुक़दान आहे। एज़ अ नेशन असां इमोशनल आहियूं, असां रैशनल कोन आहियूं, असां सुठा ड्राइवर कोन आहियूं, असां जज़्बाती आहियूं, असां पंहिंजियुनि शयुनि खे मिसमैनेज करियूं था, असां पंहिंजी कमिटमेंट्स खे ब्रेक करियूं था, असां पंहिंजे टाइम मैनेजमेंट ते पाबंद कोन आहियूं।
कंहिं बि सुठे मुआशरे में जापान वञूं, चाइना वञूं, यूरोप वञूं, US वञूं, असांखे इहे एट्रीब्यूट्स नज़र अचनि था कि जेका ॻाल्हि आहे उहा उहे कजे जीअं थिए। जे मोज़िज़ सामीन इन ॻाल्हि खे सम्झनि ऐं छो त अलाह साईं अव्हां खे बाइख़्तियार कयो आहे, अव्हां जे इदारनि में इहा शइ मौजूदु आहे ऐं अव्हां वटि अचण वारो माण्हू अव्हां सां 3-3, 4-4, 5-5, 6-6 साल लाॻापियल रहे थो, माना इन खे जे हिकिड़ो एज़ अ समथिंग जेको असांजे मुल्क जी क़ौम जी ख़िदमत करे सघे, एज़ एन इनिशिएटिव टेकअप कयो वञे, त मे बी आउं सम्झां थो त असांजी क़ौम, असांजो सूबो, असांजा इदारा उन खां वधीक बहितर परफॉर्म करे सघनि जीअं त हींअर कनि पिया। बस दैट्स ऑल आई हैव टू से, ऐं अव्हां सभिनी जो थोराइतो आहियां। थैंक यू।